अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या अब्दुल मोमिन जुड़ूं था ख़बर ॾियूं था त ऑल पार्टीज़ अलायंस काज़ी अहमद जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं आबादगारनि पारां भाण जे हथरादू कोर्ट ऐं ब्लैक ते विकिरो कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद हाफ़िज़ ज़ीशान अरशद जे ऑफिस आॾो ऐलानियल धरणो हयो वियो। धरणे में पीटीआई अॻवाणनि अब्दुल लतीफ़ रिंद, शौकत लाखोर, शेर मोहम्मद जुड़ूं, करम अली रिंद, इक़बाल चांडियो, नूरदीन मांजोटो, एस बलोच, मुस्लिम लीग फंक्शनल लीग ज़िलई नायब सदर सैयद अनवर अली शाह, SUP ज़िलई सदर धन बख्श कलोई, सिविल सोसाइटी अॻवान डॉक्टर शबीर चांडियो, शहरी दुकानदार इताद अॻवान बाबू सफरा राजपूत, अली खान जतोई, SGP अॻवान बशीर जोखियो, आबादगार अॻवान ज़ुल्फ़कार दारे जो, मोहम्मद इब्राहिम सेठ जो, ज़फ़रुल्लाह जुड़ूं, जिस्कम अॻवान पीर नईम समेत केतिराई शहरी शरीक थी असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद मुख़्तियारकार काज़ी अहमद ऐं कलर मां ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त काज़ी अहमद में भाण जे हथरादू कोर्ट ऐं ब्लैक ते विकिरो में असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार खे सिंधो सो मुलविस सम्झूं था। हुननि चयो त भाण सरकारी अघ ते आबादगारनि खे विकिरो न कयो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि चयो त हिन वक़्तु कणिक जे फसल लाइ भाण जी अशद ज़रूरत आहे, जेको हिन वक़्त ते उनखे भाण न ॾिनो वियो त कणिक जी वॾी खोट पैदा थी वेंदी, जंहिंसां मुल्क में मुआशी बहिरान पैदा थी वेंदो। ॿिए तरफ़ आबादगारनि जे धरणे वक़्तु असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद ऐं मुख़्तियारकार ऑफिस में मौजूदु न हुया। पोइ कणिक में हींअर कलर न आहे, DAP बि असां ब्लैक ते 8,500 रुपया बोरी वठी DAP असां कलर पंहिंजो छॾियो। उन खां पोइ वरी हींअर जेका यूरिया कलर जो हथरादू खोट कयो वियो, मनपसंदि माण्हुनि खे साॻे रेट ते मिले पियो, ग़रीबनि खे असां जहिड़े ज़मींदारनि खे 2800, 2900, 3000 रुपया बोरी पियो मिले। यूरिया जो टाइम आहे, यूरिया मिले कोन पियो, 1700 कुझु रुपया उन जी क़ीमत आहे, 3000 रुपये में खपाइनि पिया सरेआम माण्हू। असां इहा घुर कंदासीं जेको गवर्नमेंट जो रेट आहे उन मुताबिक़ असांखे कलर ॾिनो वञे, आबादगारनि जी जेका मुआशी क़त्लेआम आहे उहा बंदि कई वञे। हीअ हथरादू ब्लैक मेलिंग जंहिंमें हितां जा ऑफिसर ऐं कलर जा डीलर उहे मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी घुर बि कंदासीं। हिन वक़्तु असांजे फसलनि खे का पारी धकु लॻो आहे, नाइट्रोजन भाण न मिलण जे करे त असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त कलर आम आबादगार जे पहुच ताईं रसाई कराई वञे ऐं जेके हथरादू महांगाई ऐं ब्लैक मेल कनि था उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।